अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में मां आवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में मुसलसल ॿुधणियुनि खां पोइ इलेक्शन कमीशन ऐं हुकूमतनि पारां मुख़्तलिफ़ उज़र ॼाणाए बल्दियाती चूंडुनि जूं तारीख़ूं जनवरी में ॾिनियूं वयूं, जंहिंखां पोइ सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सूबनि सां सलाह मशवरो करे नओं चूंड शेड्यूल जारी करण जी ॻाल्हि कई आहे। इहे बि चोबोल हलनि पिया त एपीसी घुराए चूंडूं मार्च ताईं मुलतवी कराइण जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। हिन वक़्तु बल्दियाती सिस्टम नाकारा बणियल आहे ऐं अवाम खे इन हवाले सां को बि रिलीफ ऐं के बि सहूलियतूं मिलियल न आहिनि ऐं नई को सिंध हुकूमत जो बल्दियाती निज़ाम जे हवाले सां को चेक एंड बैलेंस आहे। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि जीजल अख़बार जे एडिटोरियल पेज जा इंचार्ज ऐं सीनियर सहाफ़ी जावेद लांगा साहब। वॾी महिरबानी अवांजी, अवां प्रोग्राम में आया। जावेद साहब, मकानी चूंडुनि जे हवाले सां मामिलो काफ़ी फेर फार खां पोइ अची जनवरी ताईं पहुतो त जनवरी में मकानी चूंडूं कराई वञनि। इनखे तव्हां सॼी सूरतहाल खे कीअं था ॾिसो? तव्हांखे लॻे थो त सूबाई हुकूमतनि पारां कन लाटार कई वई, इलेक्शन कमीशन पारां कन लाटार कई वई, त कंहिं बि हवाले सां बल्दियाती चूंडूं ॾिनल तारीख़ुनि ते न थियूं, नईं तारीख़नि जे हवाले सां बि केतिरा ई उभाम पैदा थी चुका आहिनि? ॾिसो, बुनियादी तौर जेको बल्दियाती इदारनि जी जेको चूंडूं आहिनि उन्हनि जो जेको सॼो मामिलो आहे, उहे जीअं मॉडर्न डेज़ जा असांजा जेके सोप सीरियल हूंदा आहिनि टीवियुनि जा, ऐं उन्हनि जी हर क़िस्त में या आख़िर में हिकिड़ो सनसनीखेज़ मोड़ ईंदो आहे ऐं उते म्यूज़िक सां बैंक सां माण्हुनि खे जेको आहे इंतज़ारु कंदा आहिनि त ॿी क़िस्त में हिन जो कहिड़ो मोड़ हूंदो, पर ॿी जॾहिं क़िस्त हूंदी आहे त उहा बिल्कुलु नॉर्मल हूंदी। ईअं ई अलाए केतिरा हिन जेको आहे सोप सीरियल जा बल्दियाती जेको चूंडुनि वारो मामिलो हिन जा फेज़िस असां ॾिठा। हाणे जीअं कोर्ट इन मामले ते बीठी हुई पंहिंजी ॻाल्हि ते त हर सूरत में जेके आहिनि बल्दियाती चूंडूं हिन तारीख़ ते थियणु घुरिजनि, जेका पहिरीं तारीख़ हुननि ॾिनी हुई, ऐं उन वक़्तु त सूबनि जा जेके हुते नुमाइंदा हुआ उहे कोर्ट जे अॻियां ईअं ई कंध झुकायूं बीठा ऐं जीअं कोर्ट उनखे चयो पियो, ऐं मुख़्तलिफ़ सूबनि ते उते ॾाढो भयूं त असांजा इंतिज़ाम मुकमल आहिनि, जीअं तव्हां हुकुम कयो चूंडूं कराईंदासीं। ऐं कोर्ट बि चयो त जॾहिं सूबनि खे इलेक्शन इहा कराइणी आहे, उहे तयारु वेठा आहिनि, त पोइ डेट ई ॾेई छॾिजे, उन्हनि शेड्यूल ॾेई छॾियो। माना हालांकि अदरवाइज़ कोर्ट खे इहो शेड्यूल न ॾियणो आहे, इलेक्शन कमीशन खे ॾियणो आहे, पर जीअं हिकिड़ी सॼो हाइप क्रिएट थी वई हुई ऐं सूबनि बि हामी भरी हाणे असां चूंडूं कराइण जी पोज़ीशन में आहियूं, त कोर्ट हिकिड़ी डेट ॾेई छॾी ऐं उन्हनि डेट खां पोइ वरी वठि शुरू थी थियूं त तयारियूं ई पूरियूं कोन्हनि के, लवाज़मात कोन्हनि के, बैलेट पेपर छपबा, डिलिमिटेशन जेका नई तकबंदी हदबंदी आहे उहा सूबनि में कोन्ह थी आहे, नवां ज़िला पिया था ठहनि, मुख़्तलिफ़ सूबनि जी मुख़्तलिफ़ सूरत हाल हुई। जीअं बलूचिस्तान जी क्लियरिटी हुई जो उन्हनि जेका डेट ॾिनी आहे अञा ताईं उते बीठा आहिनि ऐं उहो प्रोसेस हले पियो। बाक़ी असांजा जेके ॿ वॾा मेजर सूबा हुआ, पंजाब ऐं सिंध, इन सिलसिले में उन्हनि राह फ़रारी अख़्तियार पे कई मुख़्तलिफ़ हवालनि सां। तव्हां ॾिठो त गॾिजी करे हिन जी सहमति सां नेशनल असेंबली में जेका रेज़ोल्यूशन आहिनि मूव कई त बल्दियाती इलेक्शन जेके चूंडूं आहिनि उहे मुलतवी करायूं वञनि या पोइ ते कयूं वञनि, ऐं सभई इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हुआ। ख़ैबर पख्तूनख्वा जी हिकिड़ी पंहिंजी सूरत हाल हुई, उन्हनि अञा बल्दियाती कानून न ठाहियो, पर उन्हनि बि चयो त हीअ जेकॾहिं कराइनि था त असां बि उन ते एग्री आहियूं। उन्हनि डिफरेंट सूरत हाल, मुंहिंजी ॻाल्हि में डिफरेंट मोड थिया आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि जी क्लियरिटी थी आहे त बल्दियाती चूंडूं जेकॾहिं बलोचिस्तान में जेका ॾिनल डेट आहे उन ते दिसंबर में थी थियूं वञनि, त मुंहिंजे ख़्याल में पोइ हिननि सरकारुनि खे जेके बाक़ी सूबाई बचनि थियूं इन मां फ़रार हासिलु करणी आहे। इनखे घणे डिघे अरसे ताईं जेको आहे सो उनखे मुंहिंजे ख़्याल में मुलतवी नथा करे सघनि। हिकु त आइनी ज़रूरत आहे, आइन में बाइंडिंग आहे त बल्दियाती चूंडूं हर सूरत में थियणु घुरिजनि, ऐं डेमोक्रेसी ऐं उनजा जेके ॿिया सम्राट आहिनि उहे हेठी लेवल ताईं, ग्रास रूट जंहिंखे चवंदा आहिनि, लेवल ते वञणु सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते चइनी सूबनि खे जेको आहे सो पंहिंजी आइनी ज़िमेदारी पूरी करणी, जंहिंमां बलोचिस्तान जॾहिं त सिंध सूबे पारां सभिनी खां पहिरीं डेट ॾिनी वई, जॾहिं त बलोचिस्तान वरी जेको आहे सो मकानी चूंडुनि खे मुलतवी कराइण जे बजाए सुप्रीम कोर्ट खे जेका ॾिनल तारीख़ आहे उन ते मकानी चूंडूं कराइण जी ॻाल्हि करे पियो। इलेक्शन कमीशन जॾहिं 4 महीना बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां डिले करण जी ॻाल्हि सुप्रीम कोर्ट खे कई, सुप्रीम कोर्ट जॾहिं हुनखे मुस्तरद कयो त पोइ नओं जेको आहे इलेक्शन कमीशन पारां चूंड शेड्यूल जारी कयो वियो। पर क़ौमी असेंबली में जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि गॾिजी हिकिड़ी करारदार पेश कई त तव्हांखे लॻे पियो त पहिरीं त पार्टियूं पाण ई वावेला कंदियूं रहियूं त भई इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदे त मकानी चूंडूं नथियूं हुकूमतूं कराइनि, जॾहिं हुकूमत सुप्रीम कोर्ट इन हवाले सां स्टैंड वरितो, तारीख़ूं अची वियूं, इलेक्शन जो शेड्यूल जारी थी वियो, पोइ उहे सभु पार्टियूं गॾिजी करे करारदार पास कनि पियूं, नटाइण जी कोशिशि कई पई वञे। ॾिसो, हाणे असांजो जेको पॉलिटिकल कल्चर आहे सियासी असांजो सॼो, उन में जेके पार्टियूं हुकूमत में हूंदियूं आहिनि उन्हनि जी मजबूरियूं, उन जा मामला ॿिया हूंदा आहिनि। जेके पार्टियूं मुख़ालिफ़ धुर में हूंदियूं आहिनि उन्हनि जी कंज़प्शन लाइ तमामु घणा अहिड़ा पॉपुलर नारा हूंदा आहिनि जिन खे बुनियादु बणाए हू पंहिंजी सियासत कंदियूं आहिनि ऐं मुख़ालफ़त कंदियूं आहिनि। ईअं ई बल्दियाती जेके चूंडूं आहिनि उहे बि इन बहस जो हिसो रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। जेका पार्टी हुकूमत में हूंदी आहे उन खां फ़रार हासिलु कंदी, जेका मुख़ालिफ़ धुर में वेठी हूंदी आहे वेठी तनक़ीद कंदी त तव्हां जेका जमहूरियत जी ॻाल्हि कयो था हेठी सतह ते न थियो। इहा त
ॿियो वाइस वर्सा आहे, ॿिन्ही पार्टियुनि बल्कि समूरियुनि पार्टियुनि इहा प्रैक्टिस कई आहे, पर प्रैक्टिकली जॾहिं वारो थो अचे उहो चूंडुनि कराइण जो त पोइ ख़बर थी पए त बाबा घणे वीह सौ आहे, ऐं उहे अमली तौरु उहे चूंडूं जेके आहिनि उहे कराइण पंहिंजी जाइ ते, उन खां सवाइ जेके अख़्तियारनि जी मुंतकली आहे उहा ऐं पार्टियुनि जो जेको तसवरात हो सॼी डोमिनेंस हुननि जी हुजे, इहो रिगार्डलेस माना हिकिड़ी पार्टी जी न आहे। पंजाब में जेकॾहिं मुस्लिम लीग जी उते डोमिनेंस आहे त उन्हनि जी जेका अंदरी दिली ख़्वाहिश हूंदी त उहे चूंडूं इन करे न कराइनि जो ज़ाहिर आहे उन सां इख़्तियार हेठी सतह ते वेंदो त उहो रुॻो उन्हनि जी पार्टी वटि न रहंदो। मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके हेठी लेवल ते कमु थियूं कनि, तहरीक इंसाफ़ आहे, ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि खे स्टेक्स मिलंदा, उन्हनि जो हिसो थींदो, सभिनी माना भागेदारी हुननि जी हिकिड़ी थींदी। अहिड़े नमूने सां सिंध में त इहो माना असांजी रिवायत रही आहे त वॾियूं पार्टियूं जॾहिं पाण मसनत ते अची वेंदियूं आहिनि त घणे भाङे इन बलदियाती चूंडुनि खां फ़रार हासिल करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। पर जीअं त हाणे सुप्रीम कोर्ट इन्हनि सभिनी खे काए तड़े हिकिड़े अहिड़े मोड़ ते अची बीहारियो आहे जिते हाणे इन्हनि लाइ बंदि गली थी अचे, जिते रस्तो कोन्हे को, या उते हिकिड़ो एॾो वॾो वाड़ो कोन्हे जिते हीअ डोड़ंदा वतनि, नंढड़ी स्पेस आहे उते ही 2-3 महीना वठी सघंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको हिननि जेको ब्रेक कयो आहे सुप्रीम कोर्ट जो, जेको पहिरियों शेड्यूल आहे उन मां मोहलत वठी विया आहिनि ऐं ॿियो शेड्यूल आयो आहे, त जेके कोशिशूं लॻनि थियूं उन मां लॻे थो त सूबा हाणे पंहिंजी मर्ज़ी जो शायदि इलेक्शन शेड्यूल ईंदड़ कुझु ॾींहंनि में या महीननि में, मुंहिंजे ख़्याल में डिसंबर ताईं उहो वठी वञनि, ऐं उन लाइ मुख़्तलिफ़ बहाना ऐं जेके सूरत हाल आहे उहो आहे, मिसाल जी मस कोन्हे को, बैलेट पेपरनि जी छपाई आहे, डिलिमिटेशन आहे, इंतिज़ामिया आहे, सरकारुनि खे इहे अटकलूं तमामु घणियूं ईंदियूं बि आहिनि त बहरान कीअं तव्हां सम्झो था त बनस्बत सिंध जे बलोचिस्तान में अञा वधीक ॾुखियूं हालतूं आहिनि, उते अमन अमान जी ख़राब सूरत हाल आहे, ज़िलज़िले जे करे तबाही जेका आयल आहे उहा सूरत हाल आहे, पार्टियुनि जी मुंझारे वारी सूरत हाल आहे, उते हुकूमत जो जेका कंप्लीट हुकूमत सूबाई काबीना देरि सां थी, तंहिं बावजूद बि उते वधीक मुश्किलातूं आहिनि। उन हूंदे बि उहो सूबो मकानी चूंडुनि जे हवाले सां ॿियनि सूबनि खां हिन वक़्तु अॻिते आहे। ॾिसो, बलोचिस्तान वारनि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो बार्गेन हिकिड़ो दाव खेॾण जी उन्हनि कोशिशि कई, छाकाणि उन्हनि ते अॻु में ई घणी तनक़ीद थी त डॉक्टर मालिक बलोच जी जेका काबीना आहे उहा 4-5 महीना न ठही सघी, डिले थियो, उते कारवांवार सॼो सूबे जो जेको मुअतल थियल हो घणे भाङे, माना काबीना तव्हांजी न हुई त ज़ाहिर वज़ारतूं कमु न पियूं कनि, माण्हुनि ताईं न पियो पहुचे। हाणे जॾहिं बलदियाती चूंडुनि जो वारो आयो त मुंहिंजे ख़्याल में बलोचिस्तान वारनि चयो त असां घटि में घटि अहिड़ो मिसाल ऐं प्रेसिडेंट क़ाइमु कयूं जो अहिड़ी सूरत हाल जॾहिं अमन अमान जी बि आइडल न आहे, ॿियूं बि रुकावटूं आहिनि, त असां उहे चूंडूं करायूं, ऐं सुप्रीम कोर्ट जेको चयो उन ते बीठा। पर तंहिं हूंदे बि बलोचिस्तान जो जेकॾहिं अमली तौरु ॾिसिजे त बलोचिस्तान खे इहे चूंडूं कराइण लाइ न सिर्फ़ु सरकार जेका आहे उहा कीबाए थी, पर जेके पॉलिटिकल पार्टियूज़ इन में हिसो थियूं वठनि पियूं उन्हनि जा बि तमामु घणा बयान ऐं रिफ्लेक्शन आया आहिनि त उन्हनि खे हिकु त इवन प्ले फील्ड जेका आहे सभिनी लाइ बराबरि उहा बि नथी मिले, ऐं ख़ुदि डिसंबर में बलोचिस्तान में चूंडूं थियनि, बलोचिस्तान जा गादी वारो हंधि जेको कोयटा आहे उन समेत तमामु घणा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके एक्सट्रीम सर्दी ऐं बर्फ़बारी जो हुन में हूंदा, ज़ाहिर आहे उते ॿियो माण्हू उते लॾ पलाण कंदा आहिनि तमामु घणी इन्हनि ॾींहंनि में, निस्बतनि जेके गरम इलाइक़ा आहिनि पंजाब जा, सिंध जा या हेठियां ई बलोचिस्तान जा जेके गरम इलाइक़ा आहिनि ओॾे ई वेंदा आहिनि। त तमामु घणा फैक्टर आहिनि, हिकु त चूंडुनि जो हिकिड़ो टाइम आहे उहो सर्दी वारो आहे, माण्हुनि जी पार्टिसिपेशन, ॿियो अॻु में ई तव्हांखे ख़बर आहे त जेका आम चूंडूं हुयूं उन में बलोचिस्तान में टर्न आउट तमामु घणो घटि हो, इन करे सम्झो पियो वञे त इहे चूंडूं थी वेंदियूं ऐं सरकार शायदि पंहिंजो ईअं नालो ॻणाए वञे त उन्हनि सभिनी खां अॻु में चूंडूं कयूं, पर इहे चूंडूं तमामु घणियूं ग़लतियुनि सां भरपूर हूंदियूं ऐं इन में बलोचिस्तान में वरी ॿिया जेके इशूज़ आहिनि, तज़ाद आहिनि, उहे बि उभरी सघनि था। ऐं उन खां सवाइ बलोचिस्तान जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बि ख़ुदि वॾो सुवालु आहे त इहा जेका मिलियल डेटा इन ताईं चूंडूं जेके आहिनि उहे स्मूथली थियनि थियूं, जेकॾहिं अमन अमान जी सूरत हाल जेको आहे ॾिघे अरसे ताईं सही रही त बलोचिस्तान सरकार चूंडूं कराए वञे, पर उहा बि ग़लतियुनि सां भरपूर हूंदियूं। मकानी चूंडुनि जे हवाले सां आवाम जा समाजी मसइला केतिरे हद ताईं हल थी सघनि था, वक़्त जे हुक्मराननि ते इन जी केतिरी ज़िमेदारी आहे थिए थी? ज़िमेदारी त आइन थो विझे हुननि जे मथां, मुल्क जो आइन चए थो, हुन में लिखियलु आहे त मकानी इदारनि जूं चूंडूं आहिनि पंहिंजे मुक़ररु वक़्त ते सभिनी सरकारुनि खे कराइणियूं आहिनि, ऐं उहो त हिकिड़ी बाइंडिंग आहे, उहे हुकूमत जेका बि वेठी आहे उनजे मथां इहा आहे त बलदियाती चूंडूं कराए, ऐं उहा जेका डेमोक्रेसी आहे उनजो इहो एम्बेडेड हिसो आहे। उन खां सवाइ जेका जमहूरियत आहे हेठी सतह ते सॼी दुनिया में कंहिं न कंहिं शिकिल में मकानी इदारा एग्ज़िस्ट कनि था उते, ऐं हिन जो बुनियादी मक़सदु जेको आहे उहो म्यूनिसिपल सर्विसिस ऐं अहिड़ियूं सर्विसिस जेके प्रोविंशियल ऐं फेडरल गवर्नमेंट जे हुन में नथियूं अचनि इहे इदारा जेके आहिनि उहे सर्विसिस ॾींदियूं आहिनि, छाकाणि प्रोविंशियल ऐं जेके वफ़ाक़ी हुकूमतूं आहिनि उन्हनि जा आइन मुताबिक़ जेके कम ऐं फ़र्ज़ आहिनि उहे थोरा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि।
त इन में त को शक न आहे त हर सरकार खे जेका वेठी आहे उनखे आइन जी पासदारी कंदे ऐं जमहूरियत जी जेका आहे उहा पासदारी कंदे इन्हनि चूंडनि खे पंहिंजे वक़्त ऐं टाइम ते कराइणु घुरिजे, जेका आइन ई आहे। हिते अनफॉर्चुनेटली ईअं न थियो आहे ऐं मकानी इदारनि जी जेका वरी तारीख़ रही आहे उहा ॾाढी ईअं दिलचस्प आहे त मकानी इदारनि जूं चूंडूं मुल्क में जेके आमिर आया आहिनि उन्हनि करायूं आहिनि, जमहूरी हुकूमत इन्हनि खां फ़रार ऐं स्केप जेको आहे उहो हासिलु कयो आहे। उन जा बि रीज़न्स आहिनि त जेके आमिर हुआ उन्हनि खे पंहिंजी सियासी जेका हल्का ऐं कॉन्स्टिट्यूंसी ऐं फॉलोइंग उन्हनि खे न हूंदी, माण्हू उन्हनि जी सपोर्ट न कंदा, त हुननि कोशिशि कई त उहे इन्हनि बेसिक डेमोक्रेसीज़ जे करे ऐं लोकल गवर्नमेंट जे थ्रू हेठीं सतह ताईं पंहिंजे लाइ अहिड़ा उन पंहिंजा हमनवा ऐं पार्टी निमा हिकिड़ो अहिड़ो स्ट्रक्चर ठाहिनि जंहिंजे ज़रिए ते उहे पंहिंजी जेका आहे सो इक़्तिदार खे तूल ॾेई सघनि ऐं उहे माण्हू हेठीं सतह ते उन लाइ कमु कनि ऐं जेके बि आमरनि जा दौरा उन में थियो। बाक़ी इन में को शक न आहे त हीअ जेके इदारा आहिनि जेकॾहिं पंहिंजे जेको आहे सो आइनी रूह मुताबिक़ ऐं उन्हनि जो जेको आहे जेको गिवन उन्हनि जो मैंडेट आहे उन मुताबिक़ कमु कनि त अवाम खे बुनियादी सहूलियतूं वॾी सवलाई सां उहे मिली सघनि थियूं ऐं मिलणु सॼी दुनिया में जेके बि तव्हांखे ॿुधायो म्यूनिसिपल सर्विसिस इहे इदारा था ॾियनि। सूबाई जेका सरकार आहे उन जा कम ॿिया आहिनि, उहो असेंबलियूं जेके आहिनि उहे कानून साज़ी कंदियूं, ॿिया मैटर जेके आहिनि उहे हल कंदियूं, फाइनेंशियल मैटर हल कंदियूं, पर हेठीं सतह ते नाली नलको जीअं असां वटि चइबो आहे ऐं माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे हेठीं सतह जा इहे इदारा ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जो सॼो कमु आहे हेठीं सतह जी डेवलपमेंट कराइणु, सफ़ाई जो ख़्यालु करणु, म्यूनिसिपल सर्विस ॾियणु। मुंहिंजे ख़्याल में बहितरीनु आहे ऐं सॼी दुनिया में इहो निज़ाम कमु करे थो ऐं तॾहिं ई हिकिड़ो पूरो जेको सिस्टम आहे हेठां खां मथे ताईं जेको इवाल्व थो थिए ऐं लॻे थो त को निज़ाम आहे जंहिंमां फ़ाइदो पियो मिले, लाभ पियो मिले, सर्विसिस पियो मिलनि, तमामु घणा फ़ाइदा आहिनि हिन जा। अच्छा, सियासी पार्टियुनि जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त उन्हनि जा सियासी इख़्तिलाफ़ थियनि था, नज़रियात मुख़्तलिफ़ थियनि था, हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अचनि थियूं, अपोज़िशन जो किरदारु अदा कनि थियूं, पर जिथे बि अवाम जे मफ़ादनि जी ॻाल्हि अचे थी, अवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि अचे थी या मकानी चूंडुनि जी ॻाल्हि अचे थी त उनखे डिले करण जे लाइ सभई पार्टियूं मुतफ़िक़ थी थियूं वञनि। इहे सभु पार्टियूं तॾहिं छो न थियूं गॾिजनि जॾहिं त इहा करारदार पास कई वञे त भई मकानी चूंडूं कराइण ज़रूरी आहिनि ऐं वक़्त ते करायूं वञनि, जॾहिं त उनखे डिले कराइण जे हवाले सां सभु पार्टियूं गॾु थी थियूं वञनि। ॾिसो जीअं पहिरियों पाण चयो त जेको मकानी चूंडूं आहिनि उहे इन्हनि सभिनी सियासी पार्टियुनि खे ईअं सिधी रीति सूट नथियूं कनि, जहिड़ो स्ट्रक्चर आहे हींअर ताईं असां वटि जेको सियासी ढांचो आहे उन में त हीअ पार्टियूं जॾहिं सूबाई असेंबलियुनि में, क़ौमी असेंबलियुनि में खटे थियूं अचनि त हिननि जी हिकिड़ी हुकूमत ठही थी वञे, फ़ैसिलनि जो सॼो अख़्तियार उन्हनि वटि आहे। हाणे जॾहिं तव्हां मकानी इदारनि जूं चूंडूं था करायो त उनजो मक़सदु ई पंहिंजे सेंस में इहो आहे त तव्हां माली अख़्तियार ऐं इंतिज़ामी अख़्तियार कंहिं हद ताईं हेठनि इदारनि खे मुंतक़िल था कयो। त हाणे इन में जेको फ़ियर हमेशह या डपु रहियो आहे सियासी पार्टियुनि जो इहो हूंदो आहे त इहे इख़्तियार जॾहिं मुंतक़िल थींदा त उहे 100%, 80%, 50% शायदि मतां उन्हनि ॾांहुं न थियनि, उन में ॿिया भाङेवार, ॿिया स्टेक होल्डर पैदा थी वेंदा, जेको तमामु घणो नेचुरल आहे इन्हनि इदारनि मां। छाकाणि जो क़ौमी असेंबली जी, सूबाई असेंबली जी चूंड तमामु हिकिड़ो ॾुखियो अमल आहे। उहो हिकिड़े लोअर मिडिल क्लास जे माण्हू लाइ, हिकिड़े वर्किंग क्लास जे माण्हू लाइ, हिकिड़े मिनारिटी जे माण्हू लाइ बज़ाहिर उहो खटणु उनजो तसवुर उहो नथो करे सघे त को सॼी ॼमार में उहो नेशनल असेंबली ताईं ईअं पहुची सघंदो पंहिंजी पॉपुलरिटी सां, पंहिंजे वर्क सां, पंहिंजी महिनत सां। इन करे अहिड़नि माण्हुनि खे वरी मौक़ो जेको मिले थो यूनियन काउंसिल तालके ऐं ज़िले सतह ते, मां नथो चवां त को आम माण्हू ज़िले सतह जेको नाज़िम थी वेंदो या तालके ते, पर यूनियन काउंसिल जी हदनि ताईं नाज़िम थियणु या काउंसलर थियणु ऐं नॉमिनेट थियणु, इन मां हिन जो इम्कान पैदा थिए थो, हिकिड़ी नई लीडरशिप ऐं पार्टिसिपेशन थियनि थी। उन खां ई असां जूं सियासी पार्टियूं हमेशह ॾिनल हूंदियूं आहिनि, केॾियूं जमहूरियत जी ॻाल्हि कंदियूं आहिनि, केतिरियूं अवाम खे जेको आहे मुंतक़िल करण जी अख़्तियारनि जी ॻाल्हि कंदियूं, पर जॾहिं प्रैक्टिकली ईंदो आहे त ख़ौफ़ज़दा हूंदियूं आहिनि त उते ॿिया स्टेक होल्डर पैदा थींदा जेके फ़ैसिले साज़ी में हूंदा, ॾोकड़ बि उन्हनि ॾे वेंदा, उहे पंहिंजूं कॉन्स्टिट्यूंसीज़ ठाहे वेंदा, औरतूं एम्पावर थींदियूं, पोरियत एम्पावर थींदा, मिनारिटीज़ एम्पावर थींदियूं, फ़ैसिले करण जा तमामु घणा जेके नंढड़ा नंढड़ा मर्कज़ हेठीं सतह ते ठही वेंदा, जेके हिननि जी जेका मोरूसी सियासत या सियासत जो जेको ढांचो हिननि ठाहियो ओवर द ईयर्स उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। इन करे मुंहिंजे ख़्याल में इन द हर्ट्स ऑफ हर्ट जीअं चवंदा आहिनि, इहो जेको हिननि खे डपु हूंदो आहे सियासी पार्टियुनि खे हींअर ताईं जेको रहियो आहे ऐं ॾिसण में पियो अचे इहो हूंदो आहे। ऐं डिले करण जा मक़सदु इहे कोन्हनि त रुॻो इंतिज़ाम जेको आहे सही कराए सघूं, पर डिले में इहो बि मुंहिंजे ख़्याल में ज़रूरु हूंदो आहे त पंहिंजे जेको आहे सो मर्ज़ी जा इंतिज़ाम करे सघजनि ऐं जेके पार्टियूं उते वेठियूं आहिनि मथे इक़्तिदार में उहे वधि में वधि सीटूं हासिलु करण लाइ उहा तयारी करे सघनि जेका हुनखे घुर्बल हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में हीअ थोरा शाय आहिनि, पर हीअ इन खां कंध नथा कढाए सघनि हाणे जो बलदियाती चूंडूं न कराइनि ऐं उन में पावर पाण वटि रखनि सॼो। अच्छा, मकानी चूंडुनि जे हवाले सां नई ॾिनल तारीख़ुनि मुताबिक़ हाणे इलेक्शन कमीशन खे बि नओं चूंड शेड्यूल जारी करणो आहे, जॾहिं त इहे बि चोबोल आहिनि त सिंध हुकूमत पारां मकानी चूंडुनि खे मार्च ताईं मुलतवी कराइण जे हवाले सां APC घुराइण जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं, इन ते तव्हां छा चवंदव?
हाँ, सिंध गवर्नमेंट अहिड़ा इशारा ॾेई चुकी आहे त फेवरेबल टाइम जेको आहे चूंडूं कराइण जो सिंध में उहो मार्च आहे। मौसम बि सुठी हूंदी आहे ऐं ॿियूं बि जेके आहिनि उहे परेशानियूं न हूंदियूं आहिनि, माण्हुनि खे वर्क करण में, वोट विझण में, कैंपेनिंग में इहो हूंदो आहे। ऐं मुंहिंजी पहिरियां बि चयो त हिननि जी कोशिशि हूंदी त पंहिंजो जेको हिननि जे ज़हन में टाइम आहे जंहिंमें हीअ तयारी जो बि चवंदा ऐं पंहिंजो तजुर्बो कंदा थी केतिरो मुयसरु थी सघनि था, उन टाइम ते कराईंदा ऐं इम्कान मौजूदु आहे। जीअं ॾिसो न, हाणे हीअ पहिरियों दफ़ो हुन में हिकिड़ो ब्रीच या हिकिड़ो सोराख करे विया आहिनि उन फ़ैसिले में जेको जंहिं ते सुप्रीम कोर्ट बीठी हुई। जॾहिं ॿियो शेड्यूल हिननि वरितो आहे त मुंहिंजे ख़्याल में सूरत हाल कंसेंसस बिल्ड करे या अहिड़ी क़िस्म जी एटमॉस्फेयर पैदा करे ही मार्च ताईं वठी वेंदा। थोरो जनवरी बि आइडल टाइम आहे सिंध में, मुंहिंजे ख़्याल में जनवरी में बि कैंपेनिंग ऐं चूंडूं कराए सघजनि थियूं। सिंध में को मजमूई तौरु अहिड़ी का एक्सट्रीम मौसम या सर्दी न थींदी आहे जंहिंमें माण्हू को इहो इलेक्शनूं न कराए सघे। इहो बि आइडल टाइम आहे। बाक़ी हाणे जेके प्री टैक्स ॾिना था वञनि त बैलेट पेपर कोन्हे या नवां ज़िला आहिनि उन्हनि जो डिस्प्यूट आहे, उन डिलिमिटेशन हुजे, हदूं कहिड़ियूं हूंदियूं ऐं इहे जेके मामला आहिनि मुंहिंजे ख़्याल में इन्हनि खे बुनियादु बढ़ाए अॻिते खणी वञी सघनि था ऐं जंहिंजा इम्कान पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि त शायदि ही चूंडुनि खे मार्च ताईं खणी वञनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां कराइनि। अच्छा, इलेक्शन सुप्रीम कोर्ट मुसलसल 6 महीननि खां मथे अरसो थी वियो ॿुधणियूं करे रही, त इन विच में तव्हां सम्झो पिया त सूबनि पारां त कन लाटार कई पई वई या तव्हां वरी ॻाल्हि त पंहिंजी मर्ज़ीअ जा जेके आहिनि से रिज़ल्ट हासिल करण लाइ उन तरह जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, इन्हनि जे लाइ इन्हनि खे वक़्तु खपे। पर इलेक्शन कमीशन जी केतिरी ज़िम्मेदारी थिए थी, उन जो ग़ैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो न आहे त इलेक्शन कमीशन जो कमु हूंदो आहे चूंडुनि खे मुमकिन बणाइण ऐं उनजी तयारी लाइ अलर्ट रहण। तव्हां सम्झो पिया त इलेक्शन कमीशन में पंहिंजूं ज़िम्मेदारियूं सही वक़्त ते न अदा करे सघे। हीअ जेको केस आहे सुप्रीम कोर्ट में, इन जी शुरूआति थी इलेक्शन कमीशन सां हुई। कोर्ट जेका बरहम हुई या नाराज़ हुई उहा हुई इलेक्शन कमीशन ते, त उहा घुर्बल तयारी जेका आहे उहा न करे सघी आहे हिन में। ऐं हीअ जेका इलेक्शन कमीशन आई आहे नए तरीक़े सां जेका एम्पावर थी आहे, मुंहिंजे ख़्याल में उन लाइ हीअ पहिरीं बल्दियाती इलेक्शन हूंदी ऐं उन लाइ उन्हनि में वरी जेको सूबा जेके आहिनि उन्हनि जो अहम किरदारु ईअं आहे त प्रैक्टिकली इलेक्शन कमीशन ते हिकिड़ो इदारो आहे, इंस्टीट्यूशन जेको माना इलेक्शन जी कराईंदो एग्ज़ीक्यूशन, उहा सॼी थियणी आहे सूबनि जी, मशीनरी सूबनि वटि आहे, इंतिज़ाम सूबनि वटि आहे ऐं सॼी जेको आहे सो मैन पावर सूबनि वटि आहे। इलेक्शन कमीशन वटि पाण त सॼो मैन पावर कोन्हे, उन में रिटर्निंग ऑफिसर आहिनि, ड्यूटीज़ आहिनि, ॿियो अमलो आहे, सिक्योरिटी जा मामला आहिनि, इहे सभई कराइणा आहिनि सूबनि खे। इवन डिलिमिटेशन जा मामला जेके आहिनि उहे बि सूबनि खे, रेवेन्यू जा मैटर्स आहिनि, ॿिया आहिनि, उहे डील करणा आहिनि सूबनि खे। त इन करे इहा जेका तयारी हुई उहा बज़ाहिर त हेठां थियणी हुई सूबनि खां, उहा ॾिसे आहे इलेक्शन कमीशन त हाणे हिते हिते ही तयारियूं आहिनि। इन सॼे मामले तव्हांखे यादि हूंदो त सूबनि त कानून ई कोन ठाहिया, KPK हाणे रिसेंटली कानून ठाहियो आहे बल्दियाती इलेक्शन्स जो, जॾहिं इहे केस ऐं मामला हलिया पिया। सिंध में डिस्प्यूट हो हिन सॼे मामले ते, तव्हांखे ख़बर आहे लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस ऐं लॉज जेके एक्ट आहिनि उहे सिंध में तमामु वॾे जहिड़े जो सबबु बणिया, उन ते कंसेंसस हाणे अची पीपल्स पार्टी जा हिमत कई त उन ते हिकिड़ो कंसेंसस डॉक्यूमेंट ॾेई ऐं उनखे एक्ट जो ॾिनऊं। पंजाब ख़ुदि जेको हिन मामले में लेजिस्लेशन में उन में कंफ्यूज़ लॻो पियो हो। त इहे सभई जेके मामला गॾियल हुआ इहे हिकिड़ी बिगर पिक्चर में इलेक्शन कमीशन लाइ मुंहिंजे ख़्याल में उहो न पिया इहो उनखे इहो उत्साह ॾियनि त हाणे उहा इलेक्शन सवलाई सां कराए सघे थी। इहो ड्रिगो मुंहिंजी चयो न त हिकिड़ो आहे सोप सीरियल वारो मामिलो जंहिंमें तमामु घणा मोड़ आहिनि, ईअं थींदो थींदो अची हिन सूरत हाल ते पहुतो आहे। त इलेक्शन कमीशन जी बि पंहिंजी जाइ ते कोताही, उहा अलर्टनेस फुर्ती जेका खेनि ॾेखारणु घुरिजे आहे। ऐं जॾहिं हुनखे ख़बर हुई त आइनी तौरु हुननि जे मथां बाइंडिंग आहे इहो चूंडूं कराइण, त सूबनि जा बि कन खणाइनि हा ऐं पंहिंजा कम बि कनि हा, उहा बि न करे सघी आहे। पर इहो गॾियल फॉल्ट आहे ॿिन्ही पासे ॾे, त सूबा बि तयारु न हुआ त नतीजे में इलेक्शन कमीशन बि तयारु न हुई ऐं सुप्रीम कोर्ट हिन ते बीठी हुई त उहा तव्हां चूंडूं करायो ऐं आइनी तौरु अॻु में ई उहो टाइम जेको आहे घणो अॻिते बार थी वियो आहे, तव्हांखे कराइणी हूंदी। कोई गॾियल क़िस्म जो हिकिड़ो सिनेरियो हो जेको हुन मां डेवलप। अच्छा, जेकॾहिं मकानी चूंडूं न थियूं आहिनि, लोकल गवर्नमेंट जो जी विज़ारत आहे, हिकिड़ो इदारो आहे जेको कमु करे पियो, इन्हनि जा ऑफिसर बि कमु कंदा आहिनि, इन्हनि खे रेगुलर बजट बि मिले थी, पर पोइ बि अवामी कमकार जे हवाले सां ॾिसे त खोट नज़र अचे थी। हुकूमती मुख़ालिफ़ धुर उनखे ईअं न खयो आहे, रोड रस्ता गिटियूं नाली सफ़ाई रोशनी जो इंतज़ाम कोन्हे, इन ते कॾहिं न हुकूमत आवाज़ु उथारियो आहे, इन ई करे मुख़ालिफ़ धुर इन ते आवाज़ु उथारियो आहे त डेवलपमेंट जो कमु छो न पियो थिए। ॾिसो न, हाणे जेको डेवलपमेंट जो सॼो कमु आहे हेठी सतह वारो जेको म्यूनिसिपल फंक्शन्स आहिनि, इहे इदारा मौजूदु कोन्हनि के। हाणे उन्हनि जूं बजट्स जो जेको सिलसिलो आहे उहो जेको उबूरी उते इंतिज़ामिया आहे या एडमिनिस्ट्रेटर आहिनि, TMOs आहिनि जेके सरकार मुक़ररु कया आहिनि, इहे बजटूं उन्हनि जे थ्रू वञनि थियूं ऐं उते वेठो केरु आहे फेस ते, उहे आहिनि पॉलिटिकल नुमाइंदा तव्हांजा MP MNA। ऐं जीअं मूं ॿुधायो त हाणे जेकॾहिं राज ई सॼो उन्हनि जो आहे, इदारा ई उते एग्ज़िस्ट नथा कनि, त पोइ इहा सॼी जेका तरक़ी आहे डेवलपमेंट आहे इहा हिकु त बंदर बांट में थी वञे। जेका करप्शन आहे सोसाइटी में अभ्यस आहे उहा तमामु घणी हेठी हद ताईं आहे।
उनजी विरासत थी थिए मुख़्तलिफ़ हुते स्टेक होल्डर उनखे पैसा मिलनि था उन खां पोइ जेको तरक़ियाती कमु थिए थो इन्हनि पैसनि जे उनजी का बि ओवरसाइट कान्हे का उनजे मथां का निगरानी कोन्हे का अकाउंटेबिलिटी कोन्हे उन जो को हिसाब कोन्हे को उहो बि हिकिड़ो उबूरी ढांचो आहे उन में थिए थो त मजमूई जेका पिक्चर जुड़े थी उहा इन करे असांखे तमामु घणियूं ख़बरूं जेके आहिनि सॼी सिंध मां TMOs जूं एडमिनिस्ट्रेटर्स जूं ॿियनि जूं मिलंदियूं त भाउ हिते गबन थियो ही मिस एप्रोप्रिएशन थी इहे दाऊं मुसल थियूं कमु नाक़िस थी वियो फलाणे हंधि हीअं थियो इहे जेके पैसा आहिनि वाक़ई इहा हिकिड़ी पिक्चर इन करे आहे जो इदारा प्रॉपरली आहिनि ई कोन ऐं न वरी उन्हनि में का कंटिन्यूटी आहे मिसाल अॻियां जेको जहिड़ो बि बलदियाती निज़ाम हो ख़राबु हो कीअं मौजूदु हो जेकॾहिं जल्दी ॿियो निज़ाम अची वञे हा ऐं रिप्लेसमेंट थिए हा क़यादतुनि जी पार्टिसिपेशन जी ॾिसो जेको माण्हू आहे काउंसलर ऐं यूनियन काउंसिल जी सतह ते त उनजी हिसाब ऐं अकाउंटेबिलिटी उते माण्हू बि कनि था जेके उनजा वोटर आहिनि ॿिए दफ़े ज़ाहिर आहे हू पंहिंजो जेको आहे सेकंड थार्ड ॾियनि हा त जेको माण्हू असांजे कम जो ई न रहियो आहे उनखे वोट न ॾींदासीं पर हिकिड़ो डिघो वैक्यूम तव्हां पैदा करे छॾियो जेको सालनि ताईं थी वञे ऐं इदारा खिला में हुजनि इहो सॼो उबूरी सेटअप हुजे त नतीजे में जेको इन्हनि जो कमु आहे असुल डेवलपमेंट जो या सर्विसिस जो उहो त मुतासिर थियणो ई थियणो आहे अच्छा हिकु सॼे पाकिस्तान में बलदियाती इदारनि खे 6 अरबनि खां मथे ऐं हिकु अंदाज़े मूजिबि सिंध में हर नंढी TMA खे 1.25 करोड़ खां वधीक बजट मिले थो त किथे ईअं त कोन्हे त इन बजट जो को चेक बैलेंस कोन्हे का पुछा गछा कोन्हे त इहो किथे ख़र्च थिए पियो डेवलपमेंट जो कमु नज़र न पियो अचे उन खां अलावा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जिते जेके मुलाज़िम आहिनि उते कमु कनि था उन्हनि खे पघारूं न मिलण जूं शिकायतूं या उन्हनि जा एहतजाज मुसलसल रिपोर्ट थींदा रहनि था त इहा वजह त कोन्हे त इहो जेको पैसो मिली रहियो आहे इनखे फॿाइण जे लाइ बि मकानी चूंडनि खे डिले कयो पियो वञे का पुछा गाछा कोन्हे को चेक एंड बैलेंस न आहे ॾिसो पैसो त फॿी रहियो आहे ऐं अॻिते बि को हाणे बलदियाती चूंडूं थी वञण सां ऐं इहो सॼो निज़ाम अचण सां ईअं कोन थींदो त को 100 सैकड़ो तब्दीली अची वेंदी ऐं इहो हड़प करणु या रिश्वतूं कमीशनूं इहे ख़तमु थी वेंदियूं पर कंहिं हद ताईं हिकिड़ो एहसास ज़िम्मेवारी पार्टिसिपेशन जीअं सॼी दुनिया में जेके सिस्टम आहिनि उहे ज़ाहिर हिकिड़े ख़राबियुनि जे हिकिड़े वॾे दौर खां गुज़रिया आहिनि इवॉल्व कयो अथनि आस्ते आस्ते एहसाब थियो आहे माण्हुनि पुछाणा कया आहिनि वरी उहे चूंडिया आहिनि माण्हू त सॼी दुनिया हिन हली एक्सरसाइज़ ते अॼु उते जॾहिं ट्रांसपेरेंसी आहे एहसाब आहे ऐं निस्बतनि जेका ईमानदारी आहे माण्हू जी पंहिंजी सेंस ऑफ ड्यूटी आहे उहो इन करे आहे त उते कंटिन्यूटी आहे त पैसा त हड़प ॿिन्ही सूरतुनि में थींदा पर हाणे हिकिड़ो इहो आहे त जॾहिं पैसा जेके हड़प थियनि था उन में माण्हू जेका आम माण्हू जी दाह ऐं हया थी वञे त बाबा को एहसाब कोन्हे को हिकिड़ो TMO वेठो आहे उहो MP MN जो माण्हू आहे रखरायल हुनखे कंहिं बि क़िस्म जो डपु कोन्हे को त मां जेको साहब वॾो चूंडियल आहे ABCD पार्टी जो मूंखे रखरायो उन आहे उनखे हिसो पती ॾोकड़ ॾींदुसि बाक़ी मूंखां केरु पुछंदो पुछण जा जेके सरकारी इदारा आहिनि एंटी करप्शन ऐं ॿिया जेके हिसाब जा इदारा आहिनि उहे बि इन सरकार जा आहिनि जंहिंजो वज़ीर साहब आहे जंहिंजो MP MN आहे इन करे कंहिं बि एडमिनिस्ट्रेटर TMO खे इहो त डपु कोन्हे को त जेके हाणे पैसा मिलनि था उनजो को पुछाणो थींदो हा नए सिस्टम में इहो थींदो त उनजो हिकिड़ो पुछाणे जो तरीक़ोकार इवाल्व थी वेंदो तमामु घणा माण्हू वेठा हूंदा ज़रूरी न आहे त उहे सभु उन्हनि रिश्वत ऐं करप्शन जा हामी हुजनि त तमामु घणा अहिड़ा माण्हू अची सघनि था जेके पंहिंजे जेको आहे सो ईमानदारी सां सिंसियरिटी सां जितां वोट वठी ईंदा माण्हुनि ॾांहुं ज़िम्मेवार हूंदा ऐं उहे माण्हुनि जो कंहिं निस्बतनि कमु बि कराईंदा ऐं इन पुछाणे वारे अमल में बि जेको आहे सो उनजो हिसेदार थींदा ऐं इन ते प्रेशर विझंदा त हिकिड़ी बहितरी ॾांहुं हिकिड़ो क़दम ज़रूरु थींदो पर ईअं आहे त ईअं तसवर कयूं त ओवरनाइट जॾहिं इदारा ठहंदा त TMOs जी ऐं ॿी जेका करप्शन आहे ऐं पुछाणे वारो अमल आहे इहो बहितर थी वेंदो ऐं सभु शयूं थी वेंदियूं आइडियल सिचुएशन न आहे पंधु करिणो पवंदो उन पहुचण लाइ उन मंज़िल ताईं ऐं बलदियाती चूंडूं कराइण हिकिड़ी जेका आहे उहा ज़रूरत आहे ऐं असांखे जेकॾहिं आइडियल उन सिस्टम ॾांहुं पहुचणो आहे त इहो पंधु असांखे करिणो पवंदो आहे अच्छा आख़िरी सवाल तव्हां खां कंदमि त अक्सर सियासी पार्टियूं बलदियाती चूंडूं सियासी बुनियादनि ते कराइणु चाहिनि थियूं पर सियासी एजेंडा ते बलदियाती इदारा कॾहिं उन्हनि जी तरजीह न रही आहे उन्हनि जो को मंशूर या एजेंडा ते बलदियाती इदारा न रहिया आहिनि ईअं छो ॾिसो हाणे सियासी बुनियादनि ते थियणु घुरिजनि सॼी दुनिया में थींदियूं आहिनि हुजणु घुरिजे सियासी बुनियादनि ते करणु हिननि जो जेको ज़ोर इन करे आहे त हिननि जा नेटवर्क्स आहिनि उते जॾहिं इहे चूंडूं थींदियूं त ज़ाहिर आहे हिननि जी पेनिट्रेशन आहे सोसाइटी में हेठि सतह ते ऐं हिननि खे वॾो स्टेक मिलणो आहे उते इन करे गैर सियासी बुनियादनि ते चूंडूं कराइणु माना हिकिड़ो वरी हिकिड़ो ॿियो वैक्यूम पैदा करणु ॿिया जेके भाङे भाईवार पैदा करणु ऐं हिननि खे ज़ाहिर आहे पार्टी बुनियादनि ते बेनिफिट इन करे कयूं त हिन जो हेठि कमु थियल आहे हिन जो इंफ्रास्ट्रक्चर आहे सॼो ठहियलु आहे सभिनी पार्टियूं वॾियूं पार्टियूं जेके हुनजो ढांचो आहे ऐं सम्झनि था त उन बुनियादनि ते असां हेठी सतह ते न सिर्फ़ु खटे ईंदासीं पर पंहिंजी पार्टी खे ऐं तंज़ीमकारी खे ऐं रिसोर्सिस खे बि कंसोलिडेट कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में इहो वधीक फेवर कंदो हिननि खे जेकॾहिं इलेक्शन्स थियनि थियूं हिकिड़ो फरार ॿी शइ आहे पर जेकॾहिं करायूं वञनि थियूं त उनखे पार्टी बुनियादनि ते ई सूट कंदियूं पार्टियुनि खे वॾी महिरबानी अवां जी मां प्रोग्राम में आया नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त अला वाहिद